नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिरयास्टी खां ख़बर ॾींदा हलूं त भिरयास्टी वेझो क़ौमी शाहराहे ते आयान पेट्रोल पंप भरिसां सखर बचल शाह मियाणी खां सेवण सखर जंज खणी वेंदड़ जतोई खरूस बिरादरी जे माण्हुनि जी तेज़ रफ़्तार सुजुकी टायर बस्ट थियण जे नतीजे सबबि कल्टी 7 ॿारड़नि 5 औरतुनि समेत 17 ॼणा ज़ख़्मी। सभिनी ज़ख़्मियुनि खे भिरयास्टी अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ज़ख़्मी औरतुनि ॿारनि खे पुलिस मोबाइल ऐं एम्बुलेंस मां खणाए भिरयास्टी अस्पताल मुंतक़िल करायो वियो। ज़ख़्मियुनि में नदीम जतोई, गाज़ी जतोई, आबिद जतोई, हसनैन, अब्दुल रहीम, बारड़ो फिदा हुसैन, असद गौराम औरत, मसामात नसीमा, बारड़ी सपना औरत, मसामात हजूरा मर्दान समेत 17 ॼणा ज़ख़्मी थी पिया। सभिनी ज़ख़्मियुनि खे भिरयास्टी अस्पताल में तबे इमदाद ॾिनी पई वञे। हिन सिलसिले में ज़ख़्मियुनि ॿुधायो त सखर जे बचल शाह मियाणी जा रवासी आहियूं। असां औरतुनि ऐं ॿारनि सां गॾु सुजुकी पिकअप ज़रिए सुखा खणी कलंदर लाल शहबाज जी दरगाह सेवण शरीफ़ वञी रहिया हुआसीं त भिरयास्टी क़ौमी शाहराह ते हादसो पेश आयो। आख़िरी इतलाउनि ताईं 4 ॼणनि खे नाज़ुक हालत में गम्स अस्पताल गंबट मुंतक़िल कयो वियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो